अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वल्लज़ीना यज्तनिबूना कबाइरल इस्मि वल फ़वाहिश वइज़ा मा ग़ज़िबू हुम यग़फ़िरून वल्लज़ीना इस्तजाबू लिरब्बिहिम वअक़ामुस्सलाह वअम्रुहुम शूरा बैनहुम वमिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वहदहु ला शरीक लहू चौचमदो फ़र्ज़ वाजिब सुन्नतूं तन्या तर्क मपा तौबा सदी तस्बीह पढ़ी सा पुजा फिरिन संदी हिय गाल थी साहिय सारो हंडा नागा पंहिंजे नफ़्स खे का सही राह सुना सैयद अब्दुल लतीफ़ चए दोज़ख़ ज़लीबा तो हाडोई नाचे महकुम थी मस्जिद जो जन दाइम झलियो दर उन जी अब्दुल लतीफ़ चए पुष्टी पैगंबर से ही मरकन मर जंजो इश्क अला जे भाई जोगी थिया तको कल में सदीकार पूरो रह पंजन सी आया टीह नटार से ही धागा धार जमे राह सुञाणी रब जी मन मणियो तन तस्बीह दिल दबोरो जन तारो जे तलब जूं वहदत साणो
से सुताई जागन मिन इबादत जन्दी। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। पंजवीं सिपारे सूरत शूरा जो आयत आज सामो तिलावत करी नहीं हुई। इन आयतुन में अल्लाह ताला पंहिंजे उन्हनि नेकबाननि जूं ख़ासि वस्तूं बयान फरमायूं जेके दुनिया में भी कामयाब थी विया त आख़िरत में भी कामयाब थी। उहे कहिड़ा माण्हू आहिनि जेके दुनिया ऐं आख़िरत में कामयाब थी विया। अल्लाह साईं उन्हनि जो मुख़्तसर तारुफ़ हिननि आयतुनि में बयान फरमायो। फरमाई वल्लज़ीन यज्तनिबून कबाइरल इस्मि वल फ़वाहिश। रब फरमायो कामयाब थी विया मुंहिंजा उहे नेक बाना दुनिया ऐं आख़िरत में जेके बचनि था कबीरनि गुनाहनि खां ऐं बेहयाइनि खां। इहे कामयाब थी विया। कबीरा गुनाहनि कहिड़ा? हदीस में अचे थो मुंहिंजे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पहले नंबर ते कबीरो गुनाह हुआ अल इशराक बिल्लाह। अल्लाह जी ज़ात सां ॿिए खे शरीक बनाए इहो सभ खां वॾे में वॾो कबीरो गुनाह हुआ। कुरान मजीद में अल्लाह से फरमायो इन्नल्लाह ला यग़फ़िरु अन युश्रक बिही व यग़फ़िरु मा दून ज़ालिका लिमन यशा। रब फरमायो ज़मीन ऐं आसमान जेतिरा तव्हांजा गुनाह हुजनि मां रब चाहियां त माफ़ करे सघां थो, पर शिरक जो ज़रो बि मां माफ़ न कंदुसि। जीअं मुड़ुस ज़ाल जी हर ग़लती बर्दाश्त करे वेंदो, मानी कच्ची पकी पचाई इहा ग़लती भी मुड़ुस बर्दाश्त करे वेंदो। भाॼी में लूण मिर्च घटि वधि विधई इहा ग़लती भी मुड़ुस बर्दाश्त करे वेंदो। लटा सही नमूने सां न धोतई, स्त्री सही न कई इहा ग़लती भी मुड़ुस बर्दाश्त करे वेंदो। घर जी सफ़ाई सुथराई औलाद जी सही नमूने सां तरबियत न कई, शरीफ़ मुड़ुस पंहिंजी ज़ाल जी इहा ग़लती भी बर्दाश्त करे वेंदो। पर जेकॾहिं ज़ाल मुड़ुस जी मुहबत में मुड़ुस जी भाउ ॾेर खे शरीक कयो, मुड़ुस जे पीउ साहुरे खे शरीक कई, इहा एॾी अज़ीम ग़लती आहे जो गैरतमंद मुड़ुस कॾहिं बि ज़ाल जी इहा ग़लती बर्दाश्त न करे सघंदो। अल्लाह त सभ खां वधीक गैरतमंद आहे। इन जे करे रब फरमायो इन्नल्लाह ला यग़फ़िरु अन युश्रक बिही व यग़फ़िरु मा दून ज़ालिका लिमन यशा। फरमाई ज़मीन ऐं आसमान जेतिरियूं तव्हां जूं ग़लतियूं हुजनि
जबलन जेड़ा तवाजा गुनाह हुजन रब चाया तो माफ़ करे सघां थो पर शिरक जो ज़रो भी मां माफ़ न कंदुसा छो त इहो मुंहिंजे गैरत जो मसलो। इन जे करे अल्लाह से फरमायो व अन्नल मसाजिद लिल्लाहि फला तदउ मअल्लाहि अहदा। रब फरमायो मस्जिद मुंहिंजा घर अथव तंहिंजे करे मुंहिंजे घर में मूंखां सवा कंहिंखे बि सॾु न कजो, मूंखां सवा कंहिंखां मूंखां शइ न घुरजो। बाबा हिनखे छॾियोसि घोर छॾे जो वेही रहो। उताक हुजे अब्बासी साहब जो बंगलो हुजी अब्बासी साहब जो मेहमान हुजी अब्बासी साहब जो अब्बासी साहब जो मेहमान अब्बासी साहब जी उताक में वेही वरी का कोशिया चचड़ के फोन करे तो मुखे मानी तू खड़ा मुखे चाहे तू प्यार बुधायो इन अब्बासी साहब के कावर ईंदी कि न ईंदी। अरे ज़ालिमा उताक मुझी बंगलो मुझो तोखे हया नथो अचे जो मुझे उताक में वेही करे ॿियनि खे तूं मानीअ जो चवीं, ॿियनि खे तूं चांहि जो चवीं। छा मां तुंहिंजी मानीअ जी चांहि में खुटी पियो हां छा? निकिरी वञ मुंहिंजी उताक मां, ॿीहर मुंहिंजे उताक में न अचिजां। हिन अब्बासी खे एॾी गैरत थी अचे जो हिन जे उताक में महिमान ॿिए खे तूं मानी जो चवे, ॿिए खे तूं चांहि जो चवे। हिन जी गैरत बर्दाश्त न थी करे त रब त तव्हां ई असां खां वधीक गैरतमंद आ जेको अल्लाह जे घर मस्जिद में वेही करे रब खां न घुरे ऐं चवे या रसूल अल्लाह तू मुंहिंजी मदद कर, या अली तू मुंहिंजी मदद कर, या गौसे आज़म दस्तगीर तोखे मुंहिंजी पारत है। तो रब खे कावर ईंदी आहे। रब फरमाईंदो तोखे हया नथो अचे जो मुंहिंजे घर में वेही करे मूंखां नथो घुरी, मुंहिंजे नबियनि खे थो सॾ करी, मुंहिंजे वलियनि ऐं दोस्तनि खे थो सॾ करी। अरे ज़ालिम मां रब खुटी पियो हां छा? छा मां रब वटि कमी थी वई आहे छा जो मुंहिंजे घर में वेही करे मुंहिंजे ॿारनि खां थो घुरी? निकिरी वञ मुंहिंजे घर मस्जिद मां, ॿीहर मुंहिंजे घर मस्जिद में न अचिजां। मस्जिद में वेस सॼो आॾो सिफ़ जेका आहे या अल्लाह मदद, या रसूल अल्लाह मदद, या अली मदद, या गौसे आज़म दस्तगीर मदद, या फातिमा मदद, या हसन मदद, या हुसैन मदद आहे। ये सब अल्लाह सभिनी खे रब सां मिलाए छॾियो अथई। तुंहिंजी घरवारी तुंहिंजे साम्हूं वेठी हुजे ऐं पंहिंजे ज़ाल जे साम्हूं ॿी माईअ खे चई त मूंखे पाणी तूं प्यार, ॿी माईअ खे चई त मुंहिंजे लाइ मानी तूं खणी आ, मुंहिंजा लटा तूं खणी आ। ॿुधायो ज़ाल खे कावड़ ईंदी कि न ईंदी? बसि सोचेसि त ॾंडो ई कंद वारो हिकिड़ो। ज़ालिम मां घर जी मालिकाणी, मां तुंहिंजे करे सभु कुझु छॾे आई आहियां, तोखे हया नथो अचे जो मुंहिंजे साम्हूं ॿीअ खे तूं चई त पाणी प्यार। हिन ज़ाल खे एॾी गैरत है जो मुड़ुस जी मुहबत में ॾेराणी खे बर्दाश्त न थी करे, निराणी पहाड़ खे बर्दाश्त न थी करे त रब त सभ खां वधीक गैरतमंद आ। फरमाई फइन्नहू यालमु सिर्र व अख़फ़ा, बजड़ा हथो हथ सां मिलाए, मुंडो मुंडी सां मिलाए का कमरे जी कुंड में कचाई कयो था। रब फरमा तो इहो त मूंखे पतो आहे, पर व अख़फ़ा तव्हां जेको दिल में सोचो था उहो बि मूंखे पतो था। मा यकूनु मिन नजवा सलासतिन इल्ला हुवा राबिहुम
चार ॼणा किथे वेठा हो, टे ॼणा किथे वेठा हो त चौथो मां रब बि तव्हां सां गॾु हा। वला खमसतिन इल्ला हुव सादिसुहुम, पंज ॼणा किथे वेठा हो त चओ मां रब बि तव्हां सां गॾु हा। नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, मां साज रगुल खां बि तव्हांखे वधीक वेझो हा। उदऊनी अस्तजिब लकुम, जॾहिं बि मूंखे सॾींदो मां तव्हांखे जी सां जवाबु ॾींदुसि। तव्हांखे हया नथो अचे जो वेझे वारे रब करीम खे छॾे करे परे वारनि खे बसि ॾे। अॼु वाइदो कयो त सॾींदासीं सिर्फ़ु रब जी ज़ात खे, घुरंदासीं सिर्फ़ु रब जी ज़ात खां। पंहिंजो अक़ीदो सही बनायो। नबी से जे बस जो पहिरें नंबर ते मक़सदु हुयो ग़लति अक़ीदा छॾियो, अक़ीदो सही बनायो। अल्लाह जे नबी ग़लति अक़ीदनि खे ख़तमु कयो। पंहिंजे वावले सां काठीअ खे गड़े उनखे रंदो हणी रंग करे रसा ॿधी वरी उनखे ॿाहूं ॿधनि, गाज़ी तोखे पारक कई। इहो बि को अकुल आहे? को बुज़ुर्ग को मुर्शिदो मरी वियो, पाण असां उनखे गुस्ल करायोसीं, कफ़न असां उनखे पाण पारायोसीं, कुल्हे ते खणी क़ब्रिस्तान ताईं असां पहुचायोसीं, क़ब्र में दफ़न बि असां कयोसीं। मिट्टीअ जा बुक भरे, कोडर जा लपा भरे, लतुनि सां लटे क़ब्र जो निशान ठाहे वरी उनखे ॿाहूं ॿधनि त तूं असांजो बाबो आहे, तोखे असांखे ॿिन्ही जहान जी पारत। इहो बि को अकुल आहे? दुआ कयो अल्लाह ताला सां मुसलमाननि खे सही सम्झ था फरमाए। मुश्किल कुशा केरु? अल्लाह जो नालो ज़ोर सां वठो, सवाब। हाजत रवा केरु? नज़र ऐं न्याज जे लाइ केरु? रुकू ऐं सजदे जे लाइ केरु? पुट ऐं नियाणे ॾियण वारो केरु? इज़्ज़त ज़िल्लत जो मालिक केरु? मौत हयाती जो मालिक केरु? नफ़े नुक़सान जो मालिक केरु? आलिमुल ग़ैब, हर शइ खे हर वक़्त में ॼाणण वारो केरु? या रब जी सिफ़त। इल्मुल ग़ैब कंहिंजी सिफ़त आहे? बाक़ी नबियनि खे जेको इल्मु आहे उनखे नबउल इल्म चइबो। तिल्क मिन अंबाइल ग़ैब, ग़ैब जो ख़बरूं अल्लाह नबियनि खे ॿुधायूं। बाक़ी इल्मुल ग़ैब आहे रब जी सिफ़त। ऐं नबीअ जो इल्मु अल्लाह जे इल्म जो मुहताज आहे। रब ॼाणाए त नबीअ खे ख़बर पवंदी आहे, न ॼाणाए त कोई पतो कोन्हे। हज़रत याकूब अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे, उलुल अज़्म पैगंबर आहे। 40 साल हज़रत यूसुफ जी जुदाई में रोए थो पियो। घणा साल? 40। यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र जो बादशाह लॻो पियो आहे, ताजो तख़्त जो मालिक बणे वेठो आहे। याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुटनि खे रोए करे चए थो, या बनी यज़हबू फतहस्ससू मिन यूसुफ वाखीह वला तयसू मिन रौहिल्लाह इन्नहू ला ययसु मिन रौहिल्लाह इल्लल कौमुल काफिरून। मरी वेले जो एतिरो सदमो कोन पहुचंदो आहे। पुट मरी वेंदो आहे, महीनो ॿ महीना पीउ मां रोई रोई माठ करे वेंदा आहिनि, पर जेकर पुट गुम थी वियो त सालनि जा साल पुट जो सदमो पीउ मां जे दिलि मां न वेंदो आहे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम गुम थी वियो आहे। 40 साल हज़रत याकूब रोए थो पियो, पंहिंजे पुटनि खे बार बार थो चयो, मुंहिंजा पुट महिरबानी कयो, मुंहिंजे पुट यूसुफ जी जांच कयो। अल्लाह जे रहमत खां ना उमेद न थियो, रब जे रहमत खां ना उमेद काफ़र थींदो आहे। वबयज़त ऐनाहु मिनल हुज़्न फहुव कज़ीम। क़ुरान तो फरमा हज़रत याकूब रोई रोई यूसुफ जे जुदाई में पंहिंजूं अखियूं बि अछूं करे छॾियूं। माना ख़बर न हुयसि, या त चओ त ड्रामो हो।
हर शइ जी ख़बर हुयसि पर ड्रामो पियो करे रोए पियो छा ईअं चवंदो हुजा तव्हां ड्रामो माना ख़बर न हुयसि वरी रब ॼाणण ते अची त वलम्मा फसलतिल ईर ॿारनि जॾहिं हिक ॿिए खे सुञातो त हज़रत यूसुफ खे ॿारनि चयो अदा जल्दी कर बाबो रात्रि तुझी जुदाई में रोए थो पियो एक दफ़ो त अब्बे खे हली ज़ियारत करा यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो हिन वक़्तु मुल्क में ॾुकर मां मसरूफ़ आहियां इज़हबू बिक़मीसी हाज़ा फ़अल्क़ूहु अला वजहि अबीयात बसीरा ये मुझी कमीज़ खणी वञो वञी मुंहिंजे बाबे जे चेहरे ते रखो अल्लाह मुंहिंजे बाबे खे जवानी वारी नज़र मोटाए ॾींदुसि कुरान तो फरमा वलम्मा फसलतिल ईर काफ़िलो जंहिं महिल मिस्र खां जुदा थियो 400-500 किलोमीटर जो फ़ासिलो आहे अॼु याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे कखाई झूपड़ी मां ॿाहिरि निकितो पंहिंजे घर जे भातियुनि खे खिली करे चई इन्नी लअजिदु रीह यूसुफ अॼु मूंखे यूसुफ जी ख़ुशबू थी अचे लौला अन तुफन्निदून मूंखे चरियो न सम्झो त ॻाल्हि सही अथव ॼाणण ते अचे त 500 किलोमीटर खां परे खां यूसुफ जे कमीज़ जी ख़ुशबू जो सिंगाए न ॼाणाए त 40 साल यूसुफ जे जुदाईअ में पियो थो याकूब खे रोए ऐं जेकॾहिं तव्हां अक़ीदो रखंदो त नबीअ खे ग़ैब जो इल्मु आहे त इहा नबी जी तारीफ़ न आहे बल्कि नबी जे कमाल खे घटि कंदो मां तव्हां खां पुछां थो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे जॾहिं निमरूद ऐं हुनजी फ़ौज हथ पेर ॿधी पींघ में विहारे फ़ैसिलो कयो क़ालू हर्रिकू इब्राहिम खे बाहि में साड़ियो वंसुरू आलिहतकुम पंहिंजे इलाहनि ऐं माबूदनि जी मदद कयो मां तव्हां खां पुछां थो उन वक़्त में हज़रत इब्राहिम खे ख़बर हुई छा त हीअ बाहि मुंहिंजे मथां गुलज़ार थी जेकॾहिं ख़बर हुजे सा त पोइ कमाल कोन्हे सही थो चवां बाबा हिते बाहि पई करे ऐं तव्हां चओ त जोगीअ खे बाहि में था उछलायूं मूंखे अॻे ई ख़बर पइजी वञे हुसैन छा कंबर वारे वांगुरु त इहा बाहि बज़ाहिर बाहि अंदरि बाग़ भली मूंखे उछलाए पोइ कमाल चइबो पोइ कमाल करो मूंखे त अॻे ई ख़बर आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे यकीन हुयो त मां बाहि में सड़ी वेंदुसि जली वेंदुसि बाहि जो कमु साड़णा जलाइणा पर हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो मूंखे सड़णु क़बूल आहे जलणु क़बूल आहे पर रब जे हुक्म रब जे तौहीद खे मां न छॾींदुसि हुननि जॾहिं बाहि में उछलायो पोइ रब आडर कयो या नार कूनी बरदम व सलामन अला इब्राहिम ओ बाहि मुंहिंजे ख़लील जे मथां थधी थी कमाल इनखे चइबो आहे हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम खे ख़बर हुई छा त इहा काती मुंहिंजे कंध ते न वहंदी अॻु में इहा ग़ैब जो इल्मु हुयुसि छा जेकर अॻे ई ख़बर हुजे सा त पोइ कमाल करो इस्माइल अलैहिस्सलाम खे यकीन हुयो त मां कुश्ती वेंदुसि कातीअ जो कमु ई कुहाड़ा पर पोइ बि बाबे खे चई या अबति फ़अल मा तुमर सतजिदुनी इंशा अल्लाहु मिनस साबिरीन बाबा जल्दी कर देर न कर ही त हिकिड़ो सिर आहे सव सिर हुजनि रब जे हुक्म ते मां क़ुर्बान करण जे लाइ तयारु आहियां कमाल इनखे चइबो अथव बीबी हाजरा खे ख़बर हुई छा कंबर वारे पीर वांगुरु त काती मुंहिंजे पुट जे कंध ते न वहंदी शैतान त अम्मा हाजरा खे चयो त इब्राहिम पुट खे कुहे थो अम्मा हाजरा चयो रे ज़ालिम पीउ बि पुट खे कुहंदो आहे छा चई अल्लाह जो हुनखे हुकुम थियो आहे त अम्मा हाजरा फरमायो जेकॾहिं रब जो हुकुम आहे त ही त हिकिड़ो बचिड़ो आहे सव बचिड़ा हुजनि मां रब जे हुकुम ते क़ुर्बान कंदसि कमाल हिनखे चइबो अथव
आलिमुल गैब केरा हाज़िर नाज़िर हर जाए ते मौजूद हर वक्त सभी के ॾिसण वारो के या रब जी सिफ़त जेकॾहिं इहो अक़ीदो असां रखियोसीं त नबी हर जाइ ते मौजूद आहे हर वक्त सभिनी खे ॾिसे थो या नबी से जी तारीफ़ न आहे बल्कि या नबी से जी बेद भी नबी हर जाइ ते मौजूद आहे जेकॾहिं इहो अक़ीदो रखूं पोइ माज़अल्लाह कोट सब्ज़ल जे होटल ते असां ड्रामा ही फिल्मूं था ॾिसूं छा माज़अल्लाह नबी उते भी मौजूद आहे छा असांखे ॾिसे थो मुड़ुस पंहिंजे घरवारी सां बिस्तरे ते सुतो पियो आहे छा माज़अल्लाह तुंहिंजे अक़ीदे जे मुताबिक़ नबी उते भी खट ते वेठो आहे छा इहो जेकर तुंहिंजो अक़ीदो आहे पोइ लानत हुजे इन अक़ीदे ते सम्झो था या रब जी सिफ़त दाता ॾियण वारो केरु आहे अल्लाह जो नालो ज़ोर सां वठो दस्तगीर ऐं गौस मदद करण वारो केरु आहे गंज बख़्श खज़ाना बख़्शण वारो केरु मुख़्तार कुल कंहिंजी ज़ात नबी से फरमा मन काना आखिर कलामिही ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नह फरमायो जै मुझे उम्मती जी जुबान ते अव्वल में आखिर में ये लफ्ज़ जारी थी आदम जो माबूद मतलूब मस्जूद मुश्किल कुशा हिकड़ो अल्लाह मोहम्मद मुस्तफ़ा मुझो रहबर रहनुमाए दखलल जन्नह मुझे महबूब फरमायो मां तो फरमाया तयो मुझो उम्मती बिश्त में भी इंशाअल्लाह असां बिश्त में किरोगल मेलल वारी जन्नत जंहिंजी सिर सोन जी सिर चांदीअ जी गारो मुश्कई अंबर जो अल्लाह के पाण खे जन्नत जी ज़रूरत कान अथव हू ला मकान ला महदूद फरिश्तनि खे भी जन्नत जी ज़रूरत कान्हे का मुशरिकनि ऐं काफ़िरनि जे लाइ बि रब जन्नत हराम करे छॾी आहे या किरोगल मेलनि वारी जन्नत रब तव्हां असां कलमे पढ़ण वारनि मुवाहिदनि जे लाइ तयारु कई आहे इंशाअल्लाह इन रस्ते ते हलंदासीं असांखे यकीन आहे त असां जन्नत में वेंदासीं ऐं इहो जेको तौहीद ऐं सुन्नत वारो रस्तो अथव यकीन सम्झो त असां हक़ ते आहियूं जेकॾहिं थोरो शक कयो त अलाए असां हक़ ते आहियूं अलाए ना हक़ ते हुननि पीरनि जे पोयों बि लखे माण्हू आहिनि होॾे शिया जुलूस था कढनि होॾां बि लखे माण्हू आहिनि अलाए असां हक़ ते आहियूं अलाए ना हक़ ते इहो रुगो शक कयो ईमान हलियो वेंदो उलमा खां पुछी ॾिसो यकीन कयो असां जेको रस्तो वरितो आहे काबरीन वारो क़ुर ऐं सुन्नत वारो असां हक़ ते आहियूं इंशाअल्लाह असां जन्नत में वेंदासीं वहम कयो बर्बाद थी वेंदव त अलाए हक़ ते अलाए ना हक़ हू भी क़ुरान था पढ़नि हुननि जे मथे ते भी पटको आहे हुननि जे चेहरे ते भी डागी आहे हुननि जे पोयां भी लखे आहिनि अलाए असां हक़ ते अलाए ना हक़ ते इहो वहम कयो ईमान हलियो वेंदो असांखे यकीन आहे असां हक़ वारे रस्ते साहबा खे यकीन हुयो या कोन हो किन उहे मुज़ब्ज़ब आजा अलाए हक़ ते अलाए ना हक़ तकलीफ़ूं भी अचनि पियूं शहीद भी थियनि पिया बुखूं भी मिलनि पियूं दुख मुसीबतुनि जा पहाड़ पर पोइ भी चल पिया असां हक़ ते बस अक़ीदो सही बनायो बाक़ी गुनाहगार हर को आहे हिते जेके वेठा आहियूं कहिड़ा गुनाहनि खां बचनि हक़ खे पंहिंजे हाल जी ख़बर आहे ऐं गुनाह कयूं था त का टेक त अथव कंहिंजी टेक अथव मुला मौलवीअ जो आसिरो अथव छा त उहो छॾाईंदो त पीर मुर्शिद दिलासो ॾिनो अथव छा सरदार ऐं ख़ान भोतार जो को ॾटो अथव छा असांखे त इहा ई उमेद आहे त असांजो रब अरहम राहिमीन आहे असांखे जेको नबी मिलियो आहे उहो रहमतुल लिल आलमीन आहे इंशाअल्लाह किथों न किथों सराई थी कतार में बि कतार खां निकिरंदो बर्बाद थी हदीस में चए तो 15 ॾींहं जिब्रील न आयो वही जो सिलसिलो बंदि थी वो मक्के जा काफ़िर पंहिंजे ओताकुन में चवनि पिया बाबा मोहम्मद खां अल्लाह नाराज़ थी वियो आहे वो जिब्रील जेको पैगाम खणी ईंदो अचे ई कोन थो नबी से खे ॾाढो ॾुख पियो
साईं जन रोई करे रब की अर्ज़ कयो, या अल्लाह मूंखे शाइर चयूं, काहिन चयूं, मजनून चयूं, एतिरो मूंखे दुख कोन पहुतो। मूंखे पत्थर हयऊं, उठनि जा ओट मुंहिंजे मथां उछलायऊं। या अल्लाह मूंखे एतिरो सदमो कोन पहुतो जेतिरो अॼु तुंहिंजे महबूब खे सदमो पहुतो आहे, जो अॼु मुंहिंजा दुश्मन पंहिंजे ओताकुनि में था चवनि त मोहम्मद खां अल्लाह नाराज़ थी वियो आहे। या अल्लाह मां इहो दुश्मननि जो मेरो ऐं तानो बर्दाश्त नथो करे सघां। याद रखो मुसलमानों, मुरीद परेशान थींदो आहे, मुर्शिद दिलदारी ॾींदो आहे, शागिर्द परेशान थींदो आहे, उस्ताद तसल्ली ॾींदो आहे, बच्चो रोंदो आहे त पीउ मां उनखे परचाईंदा आहिनि। पर ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, मुंहिंजो सोणो नबी परेशान थींदो त नबी खे तसल्ली ॾियण वारो रब हूंदो। अल्लाह ताला जिब्रील खे हुकुम कयो, जिब्रील वञ मुंहिंजे महबूब खे तसल्ली ॾे, वज़्ज़ुहा वल्लैलि इज़ा सजा, मा वद्दअक रब्बुक वमा क़ला, वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला, वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा, अलम यजिदक यतीमन फआवा, ववजदक ज़ल्लन फहदा। ओ मुंहिंजा महबूब, मूंखे तुंहिंजे चमकंदड़ चेहरे जो कसम, मूंखे तुंहिंजे कारल कारल ज़ुल्फ़नि जो कसम, मा वद्दअक रब्बुक वमा क़ला। ओ मुंहिंजा सोना, मां रब तोखे छॾियो बि कोन्हे, तोखां मां नाराज़ बि कोन थियो। सचो सुभान अल्लाह। मा वद्दअक रब्बुक, तूं अम्मा जे पेट में तुंहिंजो बाबो तोखां जुदा थी वियो, पर मा वद्दअक रब्बुक, मां कोन छॾियो मां। तूं 4 सालनि जो हुए, तुंहिंजी अम्मा आमिना बि तोखां जुदा थी वई, पर मा वद्दअक रब्बुक, मां कोन छॾियो मां। तूं 6 सालनि जो हुए, तुंहिंजो ॾाॾो अब्दुल मुतलिब बि तोखां जुदा थी वियो, पर मा वद्दअक रब्बुक, मां कोन छॾियो मां। सब मक्के जा सरदार तुंहिंजा दुश्मन बणिजी विया, तलवारूं खणी अची तुंहिंजे घर जे ॿाहिरां बीठा। मां तोखे चयो त पथरियुनि जी मुठ उछला, वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा। तो त पथरियुनि जी मुठ उछलाई, बाक़ी इन्हनि पथरियुनि खे तराई करे तुंहिंजे दुश्मननि जी अखियुनि खे अंधो तो कोन बनायो, मां रब उन्हनि खे अंधो कयो हो। उन वक़्त में तोखे कोन छॾियुमि। ववजदक ज़ाल्लन फहदा, मुंहिंजा महबूब तूं नंढड़ो हुए, भुलिजी हलियो हुए जबल में, वरी तुंहिंजो दुश्मन अबू जहल तोखे उठ ते खणी करे बैतुल्लाह जे दर ते पहुचाए पियो। इहो बि मुंहिंजो तो ते थोरो अथई। नबी साईं नंढड़ा हुए, अब्दुल मुतलिब सां गॾिजी आया बैतुल्लाह में। अब्दुल मुतलिब अंदर वियो, साईं जन ॿाहिरि वेठा, उहे निकिरी विया। जे नंढड़ो ॿार हूंदो आहे, इहे साईं जन हलिया विया जबल। अब्दुल मुतलिब जो ॿार निकितो त साईं जन हुया ई कोन। ॻोल्हा कई, करमला सफ़ा ते, करमला मरवे ते पढ़ा पियो ॾे, ऐलान पियो करे, पतो ई न पियो। शाम जो बैतुल्लाह जे दरवाज़े खे चंबड़ी अब्दुल मुतलिब दुआ पियो घुरे, या अल्लाह अब्दुल्लाह जी हिकिड़ी निशानी मोहम्मद, या अल्लाह अब्दुल्लाह त मूंखां जवानीअ में जुदा थी वियो, उनजो यतीम बचड़ो मोहम्मद, या अल्लाह मां मोहम्मद खे ॾिसंदोसि, अब्दुल्लाह जी सिक लही वेंदी, मुंहिंजी बुख उन लही वेंदी। या अल्लाह इहो यतीम बचड़ो तूं मूंसां मिला। अब्दुल मुतलिब दुआ पियो थो घुरे। अबू जहल नबी साईं खे उठ ते खणी आयो, अचे बैतुल्लाह जे दरवाज़े ते लाथई। अबू जहल तो अब्दुल मुतलिब खे चयो, अब्दुल मुतलिब यार हिन ॿार जी संभाल कर, हिन ॿार जी संभाल कर, ही मामूली ॿार कोन अथई, सम्झ में अचे थो त असां सभिनीनि जी सरदारी ख़तमु कंदी।
अब्दुल मुत्तलिब चोरे जालिम मुझे ने यतीम सा हारी तू दुश्मनी दो रखी। यो सिर्फ तो जो सरदार ना है, यो सिर्फ मुझो सरदार ना है, पर यो यतीम मोहम्मद सजी कायनात जो सरदार थी। अबू जहल दूजे मां उठते अचा पयो, मोहम्मद मुस्तफ़ा जबलन जे घाटी में वेठो। जिए जो मुझे उठ जी नजर मोहम्मद ते पई तो उठ मोहम्मद मुस्तफ़ा जे कदमन में वेही रहो। हुसैन खे पोयां वेहारे पाण वरी रईस थी आडो वेठो। उठ उथियो वरी वेही रहियो, वरी उथियो वरी वेही रहियो। जॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा खे अबू जहल दूजे मां आडो वेहारियो तॾहिं उठो थियो आ। समझ में अचे तो त हीअ असांजी सरदारी ख़त्म कंदो। अल्लाह सही नबी साईं खे उहो थोरो थो यादि ॾियाराए, ववजदक ज़ाल्लल फहदा। ओ मुंहिंजा सुहिणा मोहम्मद, मूसा खे फिरौन जे घर में पियो पालिया, तोखे बचपन में वक़्त जो फिरौन अबू जहल उठ ते खणी करे बैतुल्ला पियो पहुचाए, इहो बि मुंहिंजो तो ते थोरो अथई। उन वक़्त में तोखे कोन छॾियो। सोना हाणे मां रब तोखे कीअं छॾींदुसि। वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा। मुंहिंजा महबूब दुनिया में त तोखे कोन छॾींदुसि, पर आख़िरत में बि तोखे एतिरो ॾींदुसि जो तूं मोहम्मद मुस्तफ़ा राज़ी थी पवे। साहबा फरमाइनि था असांखे कॾहिं बि एतिरी ख़ुशी न थी जेतिरी इन्हनि आयतुनि जे नाज़िल थियण जे वक़्त में ख़ुशी थी। असांजा सभु ॾुख लही विया, छो त नबी साईं बि मुस्कुराए करे फरमायो, मां अर्ज़ा, मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि, लौ कान वाहिदुम मिन उम्मती फिन्नार। हिकिड़ो बि मुंहिंजो उम्मती कलमे पढ़ण वारो मुवहिद बाहि में हूंदो, मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि। बाबा हिकिड़ो पीउ हुजे, हुनखे 10 पुट हुजनि, 10 ई जेल में, 9 आज़ाद थी अचनि, हिकिड़ो ॾिंगो पुट जेल में हुजे, ॿुधायो पीउ खे मज़ो ईंदो? ऐं ॾिंगो पुट वरी पीउ खे वणंदो, रोंदो बि, गारियूं बि ॾींदुसि, पियो चवंदो भला हाली त छॾायोसि। आहे हाली हिकु दफ़ो त छॾायोसि मुंहिंजे हयात। ज़ाल खे चवंदो या दूरी बि विकिणा या मैं बि विकिणा, ज़मीन ऐं प्लाट बि मां गिरवी थो रखां, जेसिताईं इहो बचिड़ो आज़ाद थी घर न ईंदो तेसिताईं मां सुकून सां न वेंदुसि। नबी साईं फरमाया, अना लकुम वालिदुम मिस्लु वलदिही। ओ मुंहिंजा उम्मतियो, मां मोहम्मद बि तव्हांजे लाइ ईअं आहियां जीअं पीउ पंहिंजे पुटनि जे लाइ हूंदो आहे। खुदा जी ज़ात जो कसम आहे, अना पीउ खे पंहिंजा बच्चा एतिरो प्यारा न आहिनि जेतिरो मोहम्मद मुस्तफ़ा खे पंहिंजी उम्मत प्यारी। नबी से फरमा, मां अर्ज़ा, मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि, लौ कान वाहिदुम मिन उम्मती फिन्नार। हिकिड़ो बि मुंहिंजो उम्मती कलमे पढ़ण वारो मुवहिद बाहि में हूंदो, मां ख़ुशि कोन थींदुसि जेसिताईं उहो बि बाहि मां निकिरी अचे, जन्नत में न पहुचे। इंशाअल्लाह सगाई थी वेंदी। अक़ीदो सही बनायो, वॾनि गुनाहनि खां बचो। पीउ माउ जी नाफ़रमानी करणु बि वॾो गुनाह, कबीरो गुनाह। तंहिंजे करे त नबी से फरमाया, रिज़ल रब फी रिज़ल वालिद। अबो राज़ी त रब बि राज़ी, सख़्तुर रब फी सख़्तिल वालिद। अबो नाराज़ त रब बि नाराज़। लानत हुजे यहूद ने ईसाइनि ते जेके चवनि था असां में इंसानियत है। असांजा पढ़ियल लिखियल मुस्लमान बि चवंदा आहिनि, अमेरिका बर्तानिया हुई ना चवंदा बाबा उन में वॾी इंसानियत, अंग्रेज़ में वॾी इंसानियत। इन्हनि भोलनि खे तव्हां इंसान पिया चओ। 150 क़ुरान मजीद जा हाफ़िज़ कुंदूज़ में स्टेज ते वेठा आहिनि, उन्हनि जे मथनि ते पटका, उन्हनि जे गिचीअ में गुलनि जा हार, उन्हनि जूं माइरूं ऐं भेनरूं पंहिंजे घरनि जे दरवाज़नि ते हार खणी बीठियूं आहिनि त असांजा बचड़ा, असांजा ॿाहिरि अचनि दस्तार करे त उन्हनि खे हार पारायूं। ऐं तव्हांखे ख़बर आहे हाफ़िज़ जी उमिरि वधि में वधि 8 साल 10 साल 12 साल इहा उमिरि। मां हाफ़िज़ थियोसि, मूंखे यादि आहे मुंहिंजी 8-9 साल उमिरि। मां हाफ़िज़ थियोसि, मूंखे मौलाना दुर मोहम्मद साहब
इंगोर जा जो वॾो आलिम हुयो स्टेज ते मूंखे भाकुर पाए मथे कई चई बाबा ॾिसो ही हाफ़िज़ थियो आहे हिकिड़े पासे रो 83 पारा हिन जे सीने में वरी ॿिए पासे रो जोगी को बजो मूंखे वाले साहब हंज ते खयो भाकुर पियो पाए ख़ुशी में हिफ़्ज़ जे दस्तार जे वक़्त में त हाफ़िज़नि जी उमिरि इहा थींदी आहे 150 कुरान मजीद जा हाफ़िज़ स्टेज ते बीठा उन्हनि अमरीकी यहूदनि उते ड्रोन हमलो कयो जो 150 कुरान मजीद जा हाफ़िज़ सब उते जो उते शहीद थी विया उन्हनि जे जिस्म जा टुकड़ा उॾामी विया पंहिंजे माइरुनि ऐं भेनरुनि खे बचड़नि जा लाश बि सही साल न मिलिया मां तव्हां खां पुछां थो इन्हनि कुतनि खे तव्हां इंसान चओ न उन्होंने अंग्रेजन बोलन वट कुत्तन जी लाइ अस्पतालूं हल कुत्तन खे पाण सां गॾु सुम्हारींदा हल बिल्लन खे पाण सां गॾु खाराईंदा हल पर अमेरिका बर्तानिया फ्रांस वञो कैनेडा वञो उते कुराड़नि जा ढक अथव जीअं तव्हां असांजे पोख में कंहिंजी मेंह कंहिंजी ढगी कंहिंजी बकरी कंहिंजी रिढ पवंदी आहे पोइ लठियूं हणी वञी जानवरनि जे ढक में उछलाईंदा हुआ उहे अंग्रेज कुत्ता पंहिंजी कुराड़ी पीउ मां खे घर मां कढी उन्हनि कुराड़नि जे थाननि में फिटो करे वेंदा आहिनि त इहे असांजे घरनि में थुकूं था उछलाइनि असांजे घरनि में खंघनि था असांजी निंड था फिटाइनि इन्हनि कुराड़नि खे तव्हां पालियो मां तव्हां खां पुछां थो इन्हनि कुतनि खे केरु इंसान चवंदो इंसानियत सेखारी त मोहम्मद मुस्तफ़ा सेखारी इंसानियत आहे त इस्लाम में इंसानियत अल्लाह से फरमा इम्मा यबलुगन इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ फरमाई जरा तव्हांजा पीउ मां कुराड़ा थी वञनि कमज़ोर थी वञनि हिकिड़े पासे ना कुराड़ा पई कमज़ोरी ॿिए पासे ना बीमारी वो फितरी तौर ते इन्हनि खे कावड़ ईंदी कावड़ में तव्हांखे गारियूं ॾींदा तव्हांखे लठियूं हणंदा तव्हांखे पादर उछलाए हणंदा पर ख़बरदार फला तकुल लहुमा उफ अबो अमा गार ॾियनि इन्हनि जी गार खे गार न सम्झिजो इहा बि दुआ अथव तव्हांजी लाइ अबो अमा लठ हणनि हथ बि मथे न कजो छा कुराड़नि जी लठ असर कंदी इंशाअल्लाह पीउ मां जी लठ जिस्म जी जंहिं हिसे ते लॻी जहन्नम जी बाहि त पंहिंजी जाते पर जहन्नम जो धुओं बि टच न थींदो आहे अबो अमा कावड़ में पादर हणनि ख़बरदार उहा जुती खणी करे वञी अबे अमा जे पेरनि में विझिजो फला तकुल लहुमा उफ उफ बि न चइजो न मुंहं में घुंड बि न विझिजो मतां कावड़ करे क्यारी ॾेई पुठी ॾेई करे हलिया वञो ज़िंदगी जूं नेकियूं बर्बाद थी वेंदो का शइ कान बचंदव वला तनहरुमा 100 दफ़ा जेकॾहिं तव्हां खां पीउ मां का हिकिड़ी ॻाल्हि पुछनि रब फरमायो तॾहिं बि झिड़क न ॾिजो जी सां जवाबु ॾिजो हिकिड़ो मास्तर हुयो पोइ डायरी लिखंदो जीअं असां डायरी में तारीख़ूं लिखंदा आहियूं उहो बि डायरी में लिखंदो त अॼु मां छा कयो कहिड़ा कम कयुमि सवाब जा केरु मूं सां मिलिया पोइ रिटायर थियो अखियुनि मां नज़र बि घटिजी वियसि पोइ हिकु दफ़े पुट खे चई पुट इहो भित ते छा वेठो आहे पुट चयो बाबा इहो कांव आहे वरी ॿियो दफ़ो अॻे चयो पुट इहो भित ते छा वेठो आहे चई बाबा इहो कांव आहे वरी टियों दफ़ो कुराड़े पुछा कयसि बाबा इहो कारो कारो भित ते छा वेठो आहे त पुट कावड़जी वियो चई बाबा तुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वियो हुकूमत तव्हां मां तंग थी आहे असांजे गिचीअ में विधो ॿ दफ़ा तोखे चयो अथमि त कांव आहे भला हिन कांव में तुंहिंजो कहिड़ो कमु फाथो अबे जे अखियुनि में पाणी अची वियो चई पुट अलमारी मां फलाणे साल जी डायरी त खणी आहे पीउ खे त यादि हो न असांजो सॼनि सालनि जूं डायरियूं कयूं हू डायरी खणी आयो चई फलाणो महीनो फलाणी तारीख़ खोल वो महीनो तारीख़ खोले चई ॾिस पढ़ी ॾिस छा आहे लिखियो पुट जो पढ़ियो चई पुट तूं नंढड़ो हुए मुंहिंजे हंज में वेठे भित ते का वेठो 25 दफ़ा तो मूंखां सुवाल कयो त भित ते छा वेठो आहे मां हर दफ़े तोखे भाकुर पायां तोखे चुमी ॾियां
तोखे प्यार ऐं मोहब्बत में चा पियो ही का वेठो आहे 25 दफ़ा तो मूंखां सुवाल कयो पर मूंखे कावड़ न आई मां मोहब्बत में चुमियूं ॾेई तोखे जवाब पियो ॾियां मां रुगो 2 दफ़ा तोखां सुवाल कयो आहे त तूं एॾो मूं ते कावड़जी वियो आहे इन जे करे रब फरमाए वला तनहरहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा 100 दफ़ा जेकॾहिं तव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि पुछनि तॾहिं बि झिड़क बि न ॾिजो न जी सां जवाबु ॾिजो वक़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्लि मिनर रहमा कुरान तो फम पी मां जाॾो मौलवी थी करे न अचो पीर थी करे न अचिजो साहब ऐं ऑफिसर थी करे न अचिजो ज़मींदार थी करे न अचिजो पी मां जे आॾो तव्हांजी हैसियत शिकार थियल पखी वांगुरु हुजे जंहिं महिल पखी हेठि किरंदो आहे पोइ ज़ुबान हाल सां शिकार खे चवंदो आहे यार मां तुंहिंजी मिल्कियत आहियां कोई गबा गबा करे खाई तुंहिंजी मर्ज़ी आहे खारे में पिंजरे में क़ैद करे छॾी तुंहिंजी मर्ज़ी आहे टके मुल ते विकिणी छॾी तुंहिंजी मर्ज़ी आहे मां तुंहिंजी मिल्कियत आहियां रब फरमायो वक़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्लि मिनर रहमा ओ मुसलमानो नौजवानो तव्हां बि जॾहिं पीउ मां जी आॾो अचो त तव्हांजी हैसियत बि इन पखीअ वांगुरु हुजे ओ मुंहिंजा बाबा साईं ओ मुंहिंजी अमर साण मां बि तुंहिंजी मिल्कियत मुंहिंजो माल बि तुंहिंजी मिल्कियत मुंहिंजो औलाद बि तव्हांजी मिल्कियत तव्हां मालिक असां तव्हांजी मिल्कियत आहियूं उलमा खां पुछी ॾिसो तुंहिंजी 3 लख जी मेंह बीठी आहे अबे विकिणी छॾी पैसा खाई खपाए छॾियई न पाकिस्तान जो आइन तोखे इजाज़त थो ॾिए जो तूं थाणे ते वञी बाबे ते एफआईआर कटराई न शरीयत तोखे इजाज़त थी ॾिए जो तूं के मुफ्ती साहब खां फतवा वठी त बाबे मुंहिंजी में खपाई आहे मूंखे पैसा वठी ॾियो तूं केरु थींदो आहे जो केस कंदे तूं केरु थींदो आहे जो फतवा वठंदे अल्लाह जे नबी 1400 साल पहिरीं फतवा ॾेई छॾी फ़ैसिलो महफ़ूज़ थी वियो अंत व मालुक लिअबीका तूं ऐं तुंहिंजो माल सॼी तुंहिंजे बाबे जी मिल्कियत आहे तूं केरु थींदो आहे जो बाबे ते केस कंदे अॼु 500 रुपया था पी के जो तो वो भी खाते में था लिखो तो बाबे के मां 500 रुपया ॾिना बाबा ये हिसाब ज़ालुनि सां कयो ॿाहिरनि सां हिसाब कयो उन्हनि खे जेको ॾियो उहो लिखो पी सां लेखा न कंदा दिलि ते बि न आणींदा कयो त मां बाबे खे कुझु ॾिनो आहे अञा शुक्र कंदा कयो त बाबे 500 रुपया मुंहिंजा क़बूल कया न क़बूल करे त माना नाराज़ आहे न आवे ज़ुल्फ़कार अली नक्शबंदी खुतबा दे फ़कीर में जो वाक़ियो लिखियो आहे जो ॿारहाड़ी जो ग़रीब हो मिस्कीन माण्हू पोइ पंहिंजे पुट खे पढ़ाए ऑफिसर थी वियो हुनजो पुटु वो हिकु दफ़े ज़ाल खे चई त पटको बि खणी आ उतार वारी जुती बि खणी आ अॼु मां पंहिंजे पुट जो रोब ॾिसणु ईंदुसि अॼु मां पंहिंजे पुट सां गॾु ऑफिस में कुर्सी रखाए वेहंदुसि ॾिसां त मुंहिंजो बच्चो कीअं थो आर्डर हलाए सो पटको पाते अंगूछा हूंदा ॻाढ़ा लिकुन वारा टायर वारी चोपल अॻे हूंदी टायर जी चोपल मां पाण पाती आहे एॾी मज़बूत जो पछाड़ीअ में कुतो खणी वञे तॾहिं जान छुटे इहा हारी पाईंदा सिंध में त मिले ई कान थी पंजाब में आहे या न मोची हुए मरी विया पोइ टायर वारी चोपल पाए सिधो ऑफिस पुट जो पीउ खे ॾिठो त पटे वाले खे चई त हिन कुराड़े खे ॿाहिरि विया पटे वाले अचे कुराड़े खे चयो चाचा साहब थो चए त ॿाहिरि वियो कुराड़े चयो बाबा साहब मुंहिंजो पुटु आहे मां हुनजो पीउ आहियां तूं केरु थींदो आहे मूंखे रोकण वारो अॼु मां पंहिंजे पुट सां गॾु कुर्सी रखाए वेहंदुसि पंहिंजे पुट जो रोब ॾिसंदुसि पटे वाले वञी साहब खे चयोसीं तव्हांजो पीउ आहे चई बाबा मां सुञाणा थो मुंहिंजो पीउ आहे बाबो हिते वेहंदो त मुंहिंजी बेइज़ती थींदी दोस्त है हिते तव्हांजा ऑफिसर मुंहिंजो रोब ख़तमु थी वेंदो त हीअ साहब जो पीउ ऐं अहिड़ा माण्हू अथव हिन वक़्तु
असांजो साईं गुलाम क़ादिर शिकारपुर वारो रहमतुल्लाह अलैह ॻाल्हि कंदो त शिकारपुर जो वॾो ऑफिसर हुन जो ड्राइवर मूं वटि आयो चए पियो साईं मां साहब सां गॾु हुजां गाॾी ते साहब जो पीउ रोड ते बीठो मां गाॾी खे ब्रेक कयो साहब चयो छो गाॾी रोके चईं तव्हांजो वालिद साहब बीठो आहे चई बाबा छॾ बाबे खे वरी हिते मुंहिंजी गाॾी में वेह त मुंहिंजो रोब ख़तमु थी ड्राइवर खे राम थियो अचे त कुराड़े खे घणा हुन बेईमान खे राम न आयो हुनजो पीउ उस में बीठो ही गाॾी गॾरायो पटे वाले कुराड़े के जो बाबा साहब तो चवे तो बाबो हिते वेंदो तो मुझो रोब खत्म थी अच्छा बस अबे उते जो उते बीह रहो अखिन में पानी अची ज़रब के दिल में चई या अल्लाह हिन जिंदगी को मुझे मौत भलो वरी बीहर मुझे पुट जे साम्हूं न आणिजां हाफ़िज़ साहब लिखियो आहे अबे जे दिल में आ निकती उन साहब जी दिमाग जी रग फाटी पियसि उन ई वक़्त में वात मां कननि मां नक मां खून जा फुआरा जारी थी वियसि ऊंधो थी मुंहुं पर वञी हेठि किरियो पथकी पथकी मरी वियो अबो अमा ज़ुबान सां कोन पिटींदा त उन्हनि जे दिल में आ निकिरंदी आहे सो महिरबानी कयो इन्हनि जी पिट खां बचंदा कयो मुला मौलवीअ जी पिट कान लॻंदव ये पीर मुर्शिद जेके किरोगन जे गाॾियुनि ते पिया घुमनि हिननि जूं पिटूं कोन लॻंदव पिट लॻंदी आहे हदीस में चए थो अबे जी पिट लॻंदी आहे अम्मा जी पिट लॻंदी आहे टियों मज़लूम जी पिट लॻंदी आहे ओए जेके कोट सब्ज़ल में पेरे उघाड़े पिया घुमनि ये मज़दूर जंहिंजा लटा फाटल आहिनि जेके वेचारा सॼो ॾींहुं तगारी पिया खणनि रोड ते पत्थर पिया कुटनि ये हारी वेचारा गर्मी सर्दी में जेके ज़मीन ते बीठा आहिनि गोडगी पातल अथनि पेर उघाड़ा पुठी उघाड़ी ओ वेचारा लॉकडाउन में कंहिंखों घुरी भी कोन पिया सघनि हया वई लॼ में वेलनि जा वेला बुख ते बीठा पर कंहिंजी आॾो हथ कोन पिया टंगनि इन्हनि मज़लूमनि ग़रीबनि जी पिट खां बचंदा कयो ये पीर जेके किरोगनि जे गाॾियुनि में पिया घुमनि हिननि जी पिट कान लॻंदव सही तो चवां या ग़लति दुआऊं भी इन्हनि खां वठो इन्हनि जी ख़िदमत कंदा कयो मौलवी जोगी खे 500 रुपया ॾेई दुआ घुराईंदो कहिड़ो फ़ाइदो पीरनि खे वञी 50-50 हज़ार जा पाॾाई गाबा था ॾियो खुशामद में यो 50,000 जो गप वरी कुराड़े पीर जी आरो बिहार बाबा ही मां तोखे तोहफे में तुझा मोजिला दुआ कर यो 10,000 जो बकर पीर के तो दी गो गाड़ीअ में खयूं पियो वञे खुशामद में यो 10,000 जो बकर कुराड़ी अम्मा की वनी दे अम्मा ही मां तोखे तोहफे में तुझा मोजी दुआ कर इंशाअल्लाह घर ताईं न पहुंचंदे त पे मां जी दुआ गई अक्षते पूछी वेंदे जेके वॾे में वॾा मुर्शिद घर में वेठा आहिनि उन्हनि खे राति ॾींहं ॾियो गाॾी उन्हनि सां कयो मुक़ाबिला ऐं हिते था अचे पीरनि खां खुशामद में दुआऊं घुरायो मां तव्हां खां पुछां थो पीउ माउ खां वधीक को मुर्शिद आहे औलाद खे तकलीफ़ थींदी आहे त पीउ माउ खे तकलीफ़ थींदी आहे ज़मीनूं ढगा ढोर विकिणी पीउ माउ इलाज कराईंदा अॼु वाइदो कयो त हिननि खां दुआऊं वठंदासीं असां मुस्लमाननि जो हाल इहो आहे जो फंडी में जो फ़िक्र आहे ढगीअ जो फ़िक्र आहे राति जो 3 बजे ज़ाल खे था चओ त मेंह खे खड़ जो कूंडो ॾे सुबुह जो अञा मुअज़िन आज़ानी कोन थो ॾे त माईअ खे था चओ त पाहोड़ी खण छिंगाली खण मेंह ढगीअ जे हेठों सफ़ाई कर 8 ॾींहं गुज़री विया पीउ मां वटि मुस्लमान वियो ई कोन्हे न अबे खां तूं हवाल वठे न अम्मा खां तूं हवाल वठे बाबा कहिड़ी शइ जी तोखे ज़रूरत है को बुखार का खंघ का तकलीफ़ को नज़लो को ज़ुकाम त कोन्हे को पोइ केॾो असांजा मसइला हल थियल पीउ मां खां हाल अहवाल न वठंदव उन्हनि जूं ज़रूरतूं पूरियूं न कंदव इहे लख बि कख थी वेंदव सोन बि मिटी थी वेंदव अॼु वाइदो कयो त ज़मीन ते बाद में वञिबो नौकरी ते दुकान ते बाद में वञिबो पर ईअं पीउ मां खां हाल अहवाल वठिबो उन्हनि जी ज़रूरत पूरी करे पोइ तव्हां वञो नौकरी ते दुकान ते ज़मीन ते पोइ इंशाअल्लाह कख बि लख पोइ मिटीअ में हथ विझंदव त मिटी बि सोन थी वेंदी
इन्हनि जे दुआ को मथे कजी भी दुआ कनि था वकुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। रब फरमाबो अमा चेहरा हुजन पोइ त बि अमा खे न विसारजो, पर अबो अमा फौत थी वञनि पोइ बि अबे अमा खे विसारजो न। पोइ बि उन्हनि जे लाइ दुआऊं पिया घुरिजो, या अल्लाह जीअं बचपन में असांजे अबे अमा असां ते बाज करे भाले निपाए मज़दूरियूं हार पा करे जवान करे असां जूं शादियूं करायूं, असांजा घर आबाद कयूं। या अल्लाह हिन वक़्तु असांजा अबो अमा तुंहिंजे हवाले अथई, असांजे अबे अमा ते ईअं बाज कर जीअं बचपन में असां ते बाज करे। इन्हनि खां दुआऊं वठंदो नी बाबा, ही कुराड़ा वरी कम वारा था, ये विया हलिया त पोइ तव्हां बसि क़ुरान जो दौर कंदा कयो रोज़ाना, रुकू अधु रुकू महीने में ख़त्म कढो, 6 महीने में, भला साल में तो ख़त्म कढो। साल में भी असां क़ुरान जो ख़त्म न कढूं तो पोइ बचो छा। नबी से फरमाए इन्नल्लज़ी लैसा फी जौफिल क़ुरान कल बैतिल खरब। फरमायो जहाँ सीने में, जहाँ पेट में, जहाँ घर में, जहाँ उताक में, जहाँ दुकान में क़ुरान न आहे, या वेरान जाए था। वेरान जाए में माण्हू पेशाब कंदो आहे, गंदगी उछलाईंदो आहे। वेरान जा में जिन ई शैतान अची वेंदा आहिनि। भली असांजे घर में टाइल हुजे, मार्बल हुजे, शीशे जो घर ठहियल हुजे, भली अतरनि ऐं सेंटनि जो छिमकार घर में कयो, पर ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे घर में नमाज़ न हूंदी, क़ुरान जी तिलावत न हूंदी, औरतुनि जो मथो उघाड़ो हूंदो, हिते मलाइक कोन ईंदा, हिते जिन ऐं शैतान जी वेंदा। तंहिंजे करे मां अॼुकल्ह भेनरुनि खे गुज़ारिश थो कयां, अकेलियूं हुजो त न बि मथो ढकियल हुजे। बाबा मथो उघाड़ो हूंदो आहे का न्याणीअ जो, असांखे ई हया ईंदो आहे या घर वेंदासीं अधी भेण जो मथो उघाड़ो हूंदो त बीह रहंदा आहियूं कंधो हेठि करे। अम्मा खे बि हया थींदो आहे, पंहिंजे मथे ते पोती रखंदी आहे। मलाइकनि खे बि हया थींदो आहे, मथो उघाड़ो हूंदो आहे, पोइ वीचारा हलिया वेंदा आहिनि। पोइ जिन शैतान ईंदा आहिनि, पोइ जहिड़ो किरोध भन बेबरकती। 50,000 मुड़ुस ज़ाल वटि रखिया, 8 ॾींहं जो घुरियईं त 40,000 पिया आहिनि, 10,000 पेटीअ मोरलनि जे विचूं खजी विया। शैतान चोरी कंदो अथव, चौकीदार न हूंदो त चोर ईंदो न। माईअ जो सोन जो दाबलो खोलियो, शादीअ ते सोन पाए वञा, करमल वाला गुम, करमल कोको गुम, करमल मुंडी गुम, करमल बाही गुम, पेटीअ मों रले मों दाबलो मों शैतान चोरी करे पियो वञे। ईअं चोरी कंदो आहे। हाणे बचिस ईमान, हाणे ईमान कीअं खसराईंदो शैतान। ज़ाल चवंदसि वञ फाड़ विझराया, हाणे तो ईमान खसेसि। मन अता काहिनन, हाणे आयो भोपे वटि। नबी से फरमा भोपे वटि जेको वियो, इहो जेको फाड़ो थो विझे, जेको तव्हांखे चए थो त तोते जादू आहे, तो में बुत पियल आहे, तो में तावीज़ आहे, तोसां ड्रोह थियल आहे, तोसां वॾी दुश्मनी थी आहे, तुंहिंजी चोरी फलाणे कई आहे। नबी से फरमा मन अता काहिनन, जेको वियो भोपे वटि, ये जेको फाड़ थो विझे इनखे भोपो चइबो। भली मौलवी हुजे पर फाड़ थो विझबो। हाणे 9 में ॾिसंदा किथे किथे 9 में मसो आहे न, या पठाणनि वारी या नसवार वारी दबली ईंदी न, हाणे हुन में से चोर थो ॾिसे। बाबा हथ ई चोर पाड़े सघी, हाणे दबलीअ में थो ॾिसे। ॻाढ़ी टोपी पातल अथसि, साई कमीज़। हाणे अब्बासन जे ॻोठ में जंहिंखे ॻाढ़ी टोपी सो पातो। तव्हांखे छा थियो मौलवी गुलाम नबी? 70 जे ॾहाके जो मौलवी थियल आहे, अञा ताईं तव्हां नथा सुधरो त कॾहिं सुधरो? अञा ताईं तव्हांजो भोपन ते फाल वारे ते यकीन, क़ुरान ते यकीन न आहे, नबी जे फरमान ते यकीन न आहे। उहा कहिड़ी तव्हांजी तोहीन? फाड़ पियो विझे, दबलीअ में पियो ॾिसे त बाबा चोर अथई घर जी माई आहे, साओ चोलो पातल अथसि, कारी सलवार। हाणे जंहिं माईअ खे साओ चोलो पातल उहा फाथी विझे, उहा सदक, हीअ वरी उनखे सचो पियो सम्झे।
असांजे मुस्लमाननि जो कुत्तनि ते यकीन आहे, क़ुर ते यकीन आहे। कुत्तो जे करे घर में वेठो नहीं चवंदा कुत्तो सचो, क़ुर सचो न। भोपो जेको ॻाल्हि पियो करे नी उहो सचो आहे, बाक़ी मौलवी जेको क़ुर हदीस जी ॻाल्हि पियो करे आहे सची ॻाल्हि। नबी साईं फरमायो जेको भोपे वटि वियो वरी हुन जी ॻाल्हि खे सचो सम्झई, अल्लाह जे नबी फरमायो मां मोहम्मद इन खां बेज़ार आहियां, इस्लाम सां हिन जो कोई वास्तो कोन्हे। सॼो वाइदो कयो त भोपनि ॾे न ईंदासीं। नबी खे ख़बर नथी पए, हालांकि नबी साईं ते जादू थियो या न थियो। नबीअ खां मथे दुनिया में केरु? 1.25 लाख नबीअनि में सरदार आहे। नबी साईं जी ज़ात ते जादू थियो आहे। नबी साईं खे तकलीफ़ आहे, का ॻाल्हि यादि नथी बीहे, ख़बर नथी पए त मां मोहम्मद मुस्तफ़ा खे छा थियो आहे। नबीअ खे ख़बर नथी पए त मूं ते जादू आहे, हिन मुला खे कीअं ख़बर पई त तोखे जादू आहे, तोखे तावीज़ पियल आहिनि, तोखे बुत पियल, तुंहिंजी चोरी फलाणे कई। नबी साईं खे बि रब ॿुधायो न, हुन जादू जो इलाज भी रब ॿुधायो। क़ुल अऊज़ु बिरब्बिल फ़लक़ मिन शर्रि मा ख़लक़ व मिन शर्रि गासिकिन इज़ा वक़ब व मिन शर्रि नफ़्फ़ाथाति फ़िल उक़द व मिन शर्रि हासिदिन इज़ा हसद। क़ुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वस्वासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फ़ी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन्नास। नबी से फरमायो जेको ये बसूरतूं अमा आशा फरमाए थी सुबह शाम पढ़ी पंहिंजे हथ ते दम करे मथे खां वठी पेरनि ताईं पंहिंजे जिस्म ते हथ घुमाए, न जादू असर कंदसि, न हासिदीन जो हसद असर कंदसि, न का नाज़रिन जी नज़र लॻंदसि। नज़र खां, हसद खां, जादूअ खां, शैताननि जे रुगनि खां अल्लाह ताला उनखे महफ़ूज़ कयो। ये ॿई सूरतूं पाण पढ़ंदा कयो। तव्हां चओ था त असां कोई कमु न कयूं, सॼो कमु मुला कयूं, असांजो वेठे कमु थिए, बसि 5 रुपया ॾियूं मौलवीअ खे, बसि शीशो पढ़ीजे असांजो कमु थिए, असांखे तकलीफ़ न थिए, रुगो पाणी पियूं, पोइ तावीज़ ॻीचे में विझी वेठा हुजूं, बसि सभु मसइला असांजा हल थियनि। न असां निमाज़ पढ़ूं, न क़ुर जी तिलावत, बसि ईअं कमु थियनि। इएं कोन थींदो आहे। तव्हांजी नज़र शीशे में, मुला जी नज़र खीसे में, त पैसा घणा थो कढे। इहे न कयो। थोरी माईअ खे तकलीफ़ थी थिए त चओ था जिन आहिनि, भॼायो था जिन आहिनि। छाजा जिन? असांजे कन्यारे में हूंदो पुनल फ़क़ीर उजो जिन कढंदो, असां वञूं शाम जो, चाचा पुनल ॾे हवाल घणा जिन कढियई, चवंदो बाबा जोगी साहब किथे आहिनि जिन? जिन विया हलिया जबलनि जे वादनि में, समुंड जे ॿेटनि में विया हलिया जिन। चवंदो 99% मकर असांजी जमात जो, 99% उहो चवंदो मकर, रश बि वॾी हूंदी हुअसि, पर सही ॻाल्हि ॿुधाई। 1% बीमारी आहे, ॾाढियूं ख़तरनाक बीमारियूं जो मरीज़नि जा तारा ॻाढ़ा था थी वञनि, कूकू पिया कंदा। चई हिकिड़ा ॿरो चयो नाराज़ न थी वियो, उन्हनि जी माईअ खे जिन वरितो, मूंखे तूं गाॾी ते खणी विया, उते जे वियुसि त माईअ जो कदो जे उठ जे बसि ईअं चंबा ईअं कढी वेठी हुजे, तारा ॻाढ़ा दाहूं पई करे, ॿाहिरि बि वीचारा जाहिल डिॼनि पिया, भरिसां केरु वञे ई न। मूंखे चयो साईं इन खे जिन अथसि, ॾियोसि मूं। जाजो पुनल चवंदो जीअं जो मां अंदरि वियुसि त माईअ खणी ॾसियो, ॿई गोॾा सीने ते रखी, हथ ॿई ॻीचीअ में, घुटो ॾेई ठुप मारे, छाजो आहे मूंखे जिन? मुंहिंजे ॿारनि खे चयो त फलाणी जाइ ते मुंहिंजी शादी कराए। चाचे पुनल चयोसि मां लहो त सही, मारणी थी लहो त उन्हनि निभागनि खे चवां। मस माई लथी, पोइ ॿाहिरि निकितो, वीचारो सहकी सघी, उन्हनि जे ॿारनि खे चई बाबा हिन माईअ खे ॾेढ जिन आहे, जेको चवे थो फलाणी जाइ ते शादी थींदसि त पोइ मां छॾींदोसांसि। चई ॾिठई तोसां सच कई, बसि ॿेड़ीअ ते शादी थी वियसि, वरी जिन न आयसि। चढ़िया हुजा तव्हां ॿरोच ख़ुदि जिन हो, तव्हां वटि जिन छो ईंदो? अॼु वाइदो कयो त हिननि भोपनि खे घर में न आयो।
ये रहंदो परेशान कंदो पैसा फुरे वींदो या कड़ी गैरत है असां दीनदार माण्हू हाल जी सां तालुक ॿेर वारनि जा मुरीद हक़ जी जमायत तौहीद परस्त जमायत असां भोपन के घर में आयूं अॼु मायुनि जे मथनि ते हथ रखनि ऐं जिन कढनि उन्हनि खे लठियूं हणनि उन्हनि जे हथनि खां वठनि या कड़ी गैरत है सदको कढंदा कयो सदक़त तरुद्दुल बला नबी से फरमा सदको मुसीबत की टारींदो सदक़त तुत्फिउ ग़ज़ब रब सदको अल्लाह जे कावड़ खे बि हटाईंदो असां सदको तॾहिं कंदासीं जॾहिं अस्पताल पहुचे वेंटिलेटर में खणी वेंदा अंदरि हाणे मौत हयातीअ जे मुक़ाबले में हाणे फोन कंदा त बाबा सदको कढो बाबो तो मरे हालांकि सदको माण्हू अॻे कढे ख़ैरात बि तॾहिं कंदासीं जॾहिं मरंदासीं पंहिंजे हयाती में ख़ैरात कयो पंहिंजे हथनि सां 5 रुपया ॾिनव पोइ अगरि 5 लखनि जी ख़ैरात कई पर ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे तव्हांजे पंहिंजे हथनि जा 5 रुपया पोइ अगरि जे 5 लखनि जी ख़ैरात खां मथे अथव घोड़ा घोड़ा करे घर मां निकिरंदे रोई लाहे छॾींदई लटा या लिबास वारी लोई पोइ तयार करे तख़्ते ते दरींदई धोई भरे दे पंहिंजे हथनि सां टोई जो पोयों कुल फरायो मेहन जो भी सदको कढंदा कयो लूण था पढ़ायो भूसा इहो सदको ॾियो महीने में 500 रुपया 1000 रुपया इंशाल्लाह खीर में भी कोन खुटंदियूं वाड़े में बीमारी भी न ईंदी सदको न ॾींदासीं खीर में पाणी विझंदासीं 3 लख जी मेह किरी पवंदी खातीअ ते बि न पहुचंदो न ट्रैक्टरनि जो सदको कढो न त मिस्त्रनि वटि वेंदो त 10,000 बिल कढी ॾींदा त हर शहर जी ख़राब कराची हैदराबाद वञो था त गाॾी जो 100-200 रुपया सदको कढी निकिरो त अलाह सां हिफ़ाज़त सां पहुचा न त ज़ोरीअ था माण्हू गाॾीअ चे हणनि सही थो चवां अलाह सां हिफ़ाज़त करे पंहिंजे बच्चनि खे छॾियो मदरसनि में त हाल में थियनि भला हाणे महांगाई आहे साल जी शुरूआत आहे हाणे त छॾियो पोइ हिकिड़ो पुराणो रोए पियो जोगी साहब मुंहिंजे पीउ मूंखे वॾेरे वटि ॿेली बीहारियो मानीअ ते घर में मानी कान आई ग़रीबाज़ पोइ ॿेली बीहारियईं सॼो ॾींहुं गाहु कंदो हुउसि कुतर छेणा खणा सिर्फ़ु मानीअ ते काश मुंहिंजो बाबो रुगो मानीअ जे करे मदरसे में छॾे अचे हा त मां हाल में ई हाफ़िज़ थी वञा भला तव्हां बि महांगाई थी आहे भला बच्चा छॾियो मदरसे में इंशाअल्लाह असां पिनी सिनी 3 वेला मानी भी खाराईंदासूं लटा कपड़ा साबुण दवा दरमल रहाइश 20 साल तव्हांजो बच्चो असांजे मदरसे में पढ़ंदो इंशाअल्लाह तव्हांजो ज़रे जेतिरो बि ख़र्च न ईंदो पालींदासूं पढ़ाईंदासूं हाफ़िज़ जी आलिम बनाए करे तव्हांजो पाले कारान जेके वाइदो कनि त पंहिंजा बच्चा मदरसे में छॾींदा हथ मथे खणो त मां दुआ कयां 2 नंबर ते मदरसनि जी ख़िदमत बि कयो इन्हनि मदरसनि खे ॾींदा इहो सदको जारी आहे तव्हां ई असांजो बि हिन में हिसो आहे मुंहिंजो मदरसो ठहे पियो थो ख़ैबर में 2 एकड़ में वॾो इदारो ठहियो रोड ते ई भिटशा खां अॻियां आहे खंडू खां थोरो अॻियां हिन ओलह पासे वॾो जामिअतुल हसनैन 2 एकड़ में इदारो आहे हिकिड़ो ग़रीब हुयो हुन एकड़ मुफ़्त में ॾिनो हालांकि उते एकड़ जी क़ीमत 80 लख आहे हिन दौर में बि अहिड़ा ग़रीब अथव 80 लख जो हिन वक़्तु त किरोड़ में बि नथो मिले मुफ़्त में ॾेई छॾी चई मां अलाह जे नाले ते थो खातो बि तव्हांजो हुजे मथां मुंहिंजा पोयर तव्हां सां जहिड़ो कयो वॾो कोट ॼारायो हाणे मिटी पई आहे उते तक़रीबन 8 लख हीअ मां तव्हां खां हिन जे करे थो वठां साईं अब्दुल समद